नाज़रीन, नवां जतोई में ब लॉकडाउन ऐं वधंदड़ महांगाई आम माण्हुनि जी चेल्ह चिॿी करे छॾी आहे। कारोबार बंदि रहण करे दुकानदार, पोरियत ऐं मज़दूर बि ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। उन हवाले सां पेश आहे शाबान अली अबड़ो जी हीअ रिपोर्ट। लॉकडाउन सबबि वधंदड़ महांगाई आम माण्हूअ जी चेल्ह चिॿी करे छॾी आहे। लॉकडाउन ऐं कारोबार बंदि करे मज़दूर ॿिनि वेलनि जी मानी खाइण लाइ बि परेशान आहे। अटो, गिह, खंडु, पती समेत भाॼियुनि जा हथरादू रेट वठण सबबि माण्हू सख़्तु परेशान आहिनि। दुकानदार पारां रेट लिस्ट ते अमल न करण जूं ॿुधाऊं आहिनि। दुकानदार पारां मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में आम वाहपे जे शयुनि जा अघ तमामु घणो चोट चढ़ी विया आहिनि। महांगाई तमामु घणी उरूज ते थी वई आहे। ग़रीब तबिको जेको ॾिहाड़ी 500 रुपया कमाए थो, उहो जॾहिं शाम जो सामान वठणु अचे थो, घर जो सौदो वठणु अचे थो, त हिते महांगा अघ ॿुधी करे तमामु घणो परेशान थी वापसि मोटी थो वञे। असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त महांगाई ते कंट्रोल करे। शरीफ़ हली रहियो आहे, तमामु महांगाई उरूज ते आहे। दाल, अटो, चांवर, खंडु तमामु महांगा आहिनि। ग़रीब माण्हू छा करे, जिन महिल ॾिहाड़ी 500 रुपया खणी थो अचे त छा वठे, बचनि जे लाइ छा वठे। तमामु महांगाई उरूज ते आहे। असांजे आला अख़्तियारनि खे घुराए त जेको सो महांगाई जो सख़्ती सां नोटिस वठनि। शहरनि या नवां जतोई शहर में बि उन महांगाई जो जिन जेको आहे सो बोतल में ॿाहिरि निकिरी आयो आहे। आम वाहपे जी शयूं जेके आहिनि सो ग़रीब माण्हुनि जी पहुच खां परे थियूं। फ्रूट त आसमान सां ॻाल्हियूं करे रहियो आहे। जेको ॾिहाड़ी वारो मज़दूर आहे, 400-500 रुपया डेली कमाए थो, उन जे लाइ जेको आहे सो पंहिंजो रोज़मर्रा जो सामान वठणु घर लाइ तमामु मुश्किल बणिजी वियो आहे। ऐं प्राइस कंट्रोल अथॉरिटी जेका आहे उहा बिल्कुलु बि हिते गैरफ़ाल आहे। पंजाब में त कमु करे पई, पर हिते सिंध में को बि एक्शन नज़र कोन थो अचे। मुख़्तियारकार छड़ो रुॻी अचे थो, सो बि माना पंहिंजो रस्मी कार्रवाई वारा ॾंड हणी ऐं पंहिंजूं क़ीमतूं वसूल करे हलियो थो वञे। जीअं त ॾिसो पिया त मुल्क पूरे में लॉकडाउन जे सबबि ग़रीब तबिको तमामु घणो परेशान आहे। लॉकडाउन जे करे ग़रीब जेके माण्हू आहिनि उहे तमामु घणियूं मुश्किलात सां मुंहुं था ॾियनि। ऐं उन में जेको आहे सो अटे जा रेट हीअं ॾिसो पिया, कणिक जे मौजूदगीअ में 2 टे जा रेट वधीक पिया हलनि। तक़रीबन 60 खां 70 रुपया अटे जो रेट आहे। ऐं उन खां अलावा भाॼियूं सब्जियूं ॾिसो पिया तमामु घणियूं महांगियूं आहिनि।